पहिरो टाइम आहे मुंहिंजो ॻाल्हाईंदो ख़ुशी थींदी थोरो आवाज़ खे अदा इको साउंड ऐसा न थोरो आवाज़ खे घटि करे हिन अंदरि त जीअं आवाज़ थोरो कुझु मुंहिंजे लिंग में साह आहे थोरो थोरो साह इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो जंहिं शख्स हिकु दफ़ो मां मुस्तफ़ा करीम ते दुरूद व सलाम पढ़ियो अल्लाह जी ज़ात उन जे लाइ छोटकारे जो दरवाज़ो खोले छॾींदो दुरूद जे एवज़ छा मिलंदो आहे ॻाल्हायो जेस ताईं ॻाल्हाईंदो न अॻिते किथे हलंदो दुरूद ऐं सलात व सलाम जे एवज़ छा मिलंदो आहे छोटकारे जो दरवाज़ो खुली मिलंदो आहे छा जो दरवाज़ो छोटकारे जो न दरवाज़ो दुनिया के विलासित बात का जो ये हनमो जो आवाम जो मामलो तो दुरूद पढ़ने सा सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले तो दुरूद पढ़ने सा सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले थी वञे थी जन्नत जी तसला हाणे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह शेर व शायरी महदूद रहंदी क़ुरान वधीक हलंदो इंशाअल्लाह मुझा निहायत मोहतरम मुझे आका करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ उलमाए किराम खुलफ़ाए किराम हुफ़ाज़े अल्लाह इलाके जा मुअज़्ज़िज़ीन मुझे बेनियाज़ रब जा अणगणिया एहसान जंहिं सोने करीम रब जो अॼु तव्हां ऐं असांखे पंहिंजे कुदरत जे फरिश्तनि वारी नूरी महफ़िल में यादि फरमायो छा अर्ज़ कयां मुंहिंजे अल्लाह जा एहसान जंहिं अॼु तव्हां असांखे पंहिंजे नूरानी अर्शी फरिश्तनि जे महफ़िल में यादि फरमायो आहे छो त इहो आउं पंहिंजे तरफ़ खां न ॻाल्हाईंदो आहियां अल्लाह जे क़ुरान करीम मां फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम अॻियां क़ुरान जी आयत जो हिसो बि ॿुधंदा कयो वशकुरली वला तकफुरून मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां तव्हां तन्हाईअ में यादि कयो मां पंहिंजे कुदरत जे तन्हाईअ में यादि कयां तव्हां गॾिजी यादि कयो मां रब तव्हांखे अर्शी मलाइकनि में यादि कयां लेकिन आयत जो अॻियों जुमिलो वशकुरूनी तवज्जो तलबा वशकुरूनी अल्लाह फरमायो मुंहिंजो शुक्रानो अदा कयो मुझो शुक्रानो अदा कयो वला तकफुरून नाशुक्र न थीजो अर्ज़ कयोसीं मौलाए करीम जे दरबार में मुंहिंजा सोहणा करीम रब सोचो न थी वियो तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां वरी मथां हुकुम थियो त शुक्रानो अदा कजां नाशुक्री न कजां मौला वज़ाहत तलब जुमिलो आहे सोचो थी वियो हाणे शुक्र ऐं नाशुक्र जो मामलो छा आहे रब चवे तो सोच तो में काई ताकत नाहे ए मां रब जो एहसान आहे तुंहिंजे मथां जो मां
नसीब फरमाइया। ए अल्लाह जो एहसान जे तव्हां सां के पंहिंजी याद नसीब फरमाइया उहे हिन सिर्फ हिन नसीराबाद शहर जा अजीम इंसान न बल्कि सच पुछो त हिन सोहणी सिंधड़ीअ जे कोहिस्तान जे इलाइक़नि में मूंखां पुछो त आउं जेॾीमहिल हैदराबाद खां तलहार बदीन मादरी टंडो अलहिया टंडो बागो अलाए केॾी बंदर ताईं जेॾीमहिल प्रोग्रामनि ते वेंदो आहियां जेॾीमहिल को सुहिणो क़ुरान कारी पढ़ंदो आहे दिलि ख़ुशि थींदी आहे उन खां पुछंदो आहियां बच्चा क़ुरान किथे पढ़ियो अथई। अक्सर 80% सुहिणे क़ुरान जे कारण जवाब ॾिनो असांजी सुहिणो क़ुरान करीम सुहिणे कारी मरहूम मग़फ़ूर साईं अब्दुर रहमान रहमतुल्लाह अलैहि। मुझा दोस्तों सिंगारी खान मोहम्मद रहमतुल्लाह तआला अलैहि संदन जो बचड़ो सिंगारी अब्दुर रहमान रहमतुल्लाह तआला अलैहि अल्लाह जी ज़ात उन्हनि जे क़ब्र के जन्नत जे बाग़न मां अॼु हिकिड़ो बाग़ बनाए आऊं तारीफ़ कयां या न कयां काई उन्हनि खे ज़रूरत नाहे। जुमिलो हिकिड़ो चई भले मां बंदि कयां जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे हिक नेकीअ जे एवज़ हज़ारे नेकियूं हिक नफ़िल जे एवज़ फ़र्ज़ जे एवज़ 70 फ़र्ज़ थोरो हिसाब त लॻाईंदो कयो त सभई ऐं हज़ारे क़ुरान करीम जा हाफ़िज़ साईं क़िबला मरहूम मग़फ़ूर साईं खान मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि ऐं साईं कारी अब्दुर रहमान जा शागिर्द जॾहिं न क़ुरान करीम जा मुसलसल ते ख़त्मा पढ़ाईंदा हूंदा उन्हनि खे त अजुर मिलंदो हूंदो पर जन यारनि महिनतूं कयूं उन्हनि जे क़ब्र ते अल्लाह जे रहमत जो नूर वसंदो हूंदो या न वसंदो हूंदो। काफ़ी जुमला हूंदा। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती। खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। तो मुझे दोस्तों अजीजों उन बिन अजीम हस्तिन जे ईसाले सवाब जे लाइ अॼु महफ़िल हुई ऐं उन महफ़िल जी निस्बत रुॻी न तईशून कमा तमूतून तमूतून कमा तुबअसून। मदीने जे साईं फरमायो जीअं न ज़िंदगी गुज़ारींदो मौत ईअं ई ईंदो। जीअं ज़िंदगी गुज़ारींदो मौत ईअं ई ईंदो। अॼु इमाम आली मक़ाम इमाम हुसैन लजपाल जे अज़मत शान ऐं इज़्ज़त जे मुंहिंजा दोस्त मौज़ूअ ते कॉन्फ्रेंस को ठाही वई आहे। दिलि चवे थी उन्हनि ॿिनि जुमलनि ते ई ॻाल्हाईंदुसि। अज़मत हुसैन शान हुसैन ऐं फ़िक्र हुसैन। ज़िक्र हुसैन भी ऐं फ़िक्र हुसैन भी ऐं जेके जवान जन जे ईसाले सवाब जे लाइ अॼु इहा महफ़िल सजाई वई। तवज्जो कयो हिकिड़ो यार ॾहीं मुहर्रमुल हराम ते अल्लाह अदा ईअं ई आहे न ॿियो यार 20 मुहर्रमुल हराम ते अल्लाह जी ज़ात उन्हनि जे क़ब्र खे जन्नत जे बाग़न मां हिकिड़ो बाग़ बनाए संदन जे बचड़े संदन जे भाउ साईं कारी उबैदुल्लाह खे अल्लाह जी ज़ात किज़री हयाती अता फरमाए। संदन जे हिन मशन खे अल्लाह जी ज़ात बाबरकात हर अचण वारनि जे सूरत में हर ईंदड़ वक़्त में अल्लाह अञा आला अफ़ज़ल दुगनी चुगनी तरक्की अता फरमाए। ज़िक्र इमाम आली मक़ाम अज़ीज़ाने मन मकान जी इज़्ज़त मकीन सां हूंदी आहे ख़बर जी हैसियत मुख़बिर सां हूंदी आहे। वरी जुमलो दोहरायां मकान जी इज़्ज़त मकीन सां हूंदी आहे ख़बर जी हैसियत मुख़बिर सां हूंदी आहे। समझ में आई त हा कयो समझ में अचे वई ही घर कंहिंजो आहे चओ अल्लाह जो। मस्जिद
के जो घर